अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सेनेट चेयरमैन जी चूंड बाबति यूसुफ रज़ा गिलानीअ जी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट दरख़्वास्त नाक़ाबिले समात करार ॾींदे ख़ारिज करे छॾी। यूसुफ रज़ा गिलानीअ जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो चीफ जस्टिस अतहर मिनल्ला ॿुधायो त अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त आर्टिकल 199 तहत अदालत तरफ़ां ॿुधणी जोगी न आहे। अदालत खे उमेद आहे त पार्लियामेंट जी इज़त ऐं एहतराम बरक़रार रखण लाइ पार्लियामेंट जा एतिराज़ पार्लियामेंट अंदरि हल कया वेंदा। सिंध में कोरोना जी टी लहर। कराची डिवीज़न जे सेंट्रल ज़िले खां पोइ कियामाड़ी ज़िले जे 5 इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू। डीसीअ पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि कियामाड़ी ज़िले जे यूसी इस्लामनगर, गुलशन, गाज़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में 4 अप्रैल ताईं स्मार्ट लॉकडाउन। पीपी सेनेटर रज़ा रबानीअ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध जूं 3 वॾियूं इस्पतालूं हलाइण लाइ बोर्ड ऑफ गवर्नर्स वारो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ आहे। पंहिंजे बयान में रज़ा रबानीअ चयो आहे त बोर्ड ऑफ गवर्नर्स गैरकानूनी हूंदी। सिंध हाई कोर्ट 4 जुलाई 2016 ते PMC जी मुंतक़िलीअ खे गैरआइनी करार ॾिनो हुयो। सुप्रीम कोर्ट मुख़्तसिर हुकुम में हाई कोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार रखियो हुयो। वफ़ाक़ी हुकूमत आईने तरीक़े तहत सूबाई हुकूमत खे इदारा हलाइण ॾिए। नेब सिंध ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसर्स ख़िलाफ़ इंक्वायरीअ जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल जी सदारत हेठि थियल इजलास में करप्शन जी शिकायतुनि ते 20 खां पोइ 12 इंक्वायरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सालियापुट में क़त्ल थी वियल सहाफ़ी अजय कुमार जे क़त्ल खां कुझु घड़ियूं अॻु ऐं पोइ जा CCTV फुटेजिस मंज़र ते अची विया। फुटेजिस में अजय कुमार खे पंहिंजे मेडिकल स्टोर ते मोबाइल फ़ोन इस्तेमालु कंदे ॾिसी सघिजे थो। फुटेजिस में सहाफ़ीअ जे घर अॻियां अणॼातल बुटू बदल मोटरसाइकिल सवार माण्हू बि नज़र अची रहिया आहिनि। अजय कुमार जे क़त्ल बैदि सैलून मालिक स्टोर ते इतला ॾियण लाइ डोड़ंदे वेंदे नज़र अची रहियो आहे। सेवण में मसूद शागिर्द खे मदरसे जी छित ते लॼालट जो शिकार करण खां पोइ हेठि किराइण वारे उस्ताद पंहिंजे ॾोह जो एतिराफ़ करे छॾियो। नवाबशाह जे इलाइक़े खान पंप जे रहवासी टंगुनि खां माज़ूर मज़दूर गुलज़ार अली जाफ़र नवाबशाह प्रेस क्लब जे रोड ते सुम्ही एहतिजाज कंदे चयो त मां 3 साल अॻु हादिसे में मज़दूर थी वियो हुयुसि। जॾहिं त हिन वक़्तु घोड़ीअ ते भुॻड़ा खपाईंदो आहियां, जॾहिं त मूंखे 5 पुट ऐं 3 नियाणियूं आहिनि ऐं भुॻड़नि मां गुज़र सफ़र करणु ॾाढो मुश्किल बणिजी वियो आहे। जंहिं ते हुन बिलावल भुट्टो वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालिबो कयो आहे त मूंखे का माज़ूर कोटा तहत नौकिरी ॾिनी वञे त जीअं मां पंहिंजे बचनि जो पेट पाले सघां। ॿी सूरत में मरण घड़ीअ ताईं एहतिजाज जारी रखंदुसि। NCHD जे उस्तादनि खे पको न करण ऐं पघारूं जारी न करण वारे अमल ख़िलाफ़ फीडर टीचर्स NCHD एसोसिएशन सिंध शहीद बेनज़ीराबाद पारां अब्दुल क़यूम सूमरो, अब्दुल गफ़ूर बुर्दी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाज कयो वियो। जंहिं ते हुननि चयो त असां 8000 पघार ते मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन करे रहिया आहियूं, लेकिन असांखे उहा पघार बि गुज़िरियल 10 महीननि खां न पई ॾिनी वञे। गुज़िरियल 17 सालनि खां NCHD जे उस्तादनि पारां बहिराड़ीअ जे स्कूलनि में तालीम ॾिनी पई वञे, पर अञा ताईं उन्हनि खे पको न कयो वियो आहे। जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त असांखे रेगुलर करे पघारूं जारी कयूं वञनि। ॿी सूरत में बिलावल हाउस ऐं वज़ीर आला हाउस अॻियां एहतिजाज कयो वेंदो। सदर नवाबशाह प्रेस क्लब ज़ुल्फ़कार अली ख़ासकैलीअ जे जनम ॾिहाड़े ते नवाबशाह प्रेस क्लब में सालगिरह जो हिकु पुरवकार तक़रीब थी गुज़री, जंहिं में केक पिणु काटियो वियो। तक़रीब में सदर पीपल्स लॉयर्स फोरम शहीद बेनज़ीराबाद असिस्टेंट एडवोकेट जनरल हाई कोर्ट गुलाम शबीर ज़रदारी, जॉइंट सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार GM ख़ासकैली ऐं नामियार TV चैनल जे ब्यूरो चीफ ऐं ॿियनि सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। सिपको मोरो गिरड जतोईअ जे ॾेपार जा फीडर बचल शाह पुरण, ॻोठला दाद, समंदर खान, सियाल मोरी समेत सवें ॻोठनि जी बिजली गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बंदि आहे। जंहिं सबबि ॻोठाणा पथरनि वारे दौर में ज़िंदगी गुज़ारनि पिया ऐं ॿारड़ा बिजलीअ जे तारनि ते चढ़ी तब्दीली सरकार जा गीत गुनगुनाए रहिया हुया त रोक सको तो रोक लो तब्दीली आई है। जंहिं ते ॻोठाणनि मुतालबो कयो त मोरो तालुके जे सवें ॻोठनि जी बिजली बहाल करे पथरनि जे दौर मां कढियो वञे।
मोरो बरसा दर्स शहर में ज़रई ज़मीन जे हिसे तां आबड़ा बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, जंहिं सबबि 7 ॼणा ज़ख़्मी जॾहिं त 5 ॼणा गिरफ़्तार। आल सिंध पैरामेडिकल स्टाफ सिंध जे सदर गुलाम कादिर राजपर, खैर मोहम्मद सैतो ऐं ॿियनि सिविल अस्पताल नौशहर फेरोज़ जे MS मोहम्मद यूसुफ नवल जे मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ गॾिजाणी कई, जंहिं ते हुननि चयो त MS जो रवैयो दुरुस्त न आहे। अगरि हुन इहो पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो त 20 ॾींहनि खां पोइ MS ख़िलाफ़ सॼे सिंध अंदरि एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।